व्यूअर्स खादिम इन्फो टीवी अवां खे अदब, सियासत, सहाफ़त, स्पोर्ट्स ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते जेके आहिनि मालूमात फ़राहम कंदी रहंदी आहे। ऐं अदब ज़िंदगीअ जो हिकिड़ो सुनहरी पासो आहे, पहलू आहे जेको इंसान जे सोचुनि खे, इंसान जे अकुल खे, इल्म खे ऐं इंसान जी जेका ज़िंदगी जी तर्ज़ ज़िंदगी हुजे थो उनखे संवारे सुधारे जेको आहे हिकिड़ो अख़्तियार करण जो नालो अदब आहे। अदब अख़लाक़ियात, अदब प्यार मोहबत, अदब सूंह, अदब तरतीब जो जेको आहे नालो आहे। त असां सां शाइर दोस्त असां सां गॾु आहे फ़कीर फलियो साहिबु, जेको साहिब किताब पिणु आहे। साहिब फलियो साहिब खे सभ खां पहिरियों त खादिम इन्फो टीवी में भलीकार जेको आहे चवंदा फ़कीर साईं तव्हांजो भलीकार चवंदा। महिरबानी साईं गुरु। सभ खां पहिरियों इहो ॿुधायो त तव्हांजो अदबी कैरियर शुरू कॾहिं खां थियो आहे? सर तक़रीबन जॾहिं आउं 6-7 क्लास पढ़ंदो हुउसि 1988-99। अगरि तव्हां नसर लिखियो आहे, नज़म लिखियो आहे या छा तव्हांजी सुञाणप कहिड़ी आहे? ड्रामा लिखिया आहिनि, छा लिखियो? सर असली ॻाल्हि इहा आहे त मां जेके सभिनी सिन्फ़नि जी तब आज़माई कई आहे। असली नज़म जे लाइ कहाणियूं, रेडियो पाकिस्तान जा ड्रामास वग़ैरह जा माना कुझु दास्तान वग़ैरह जेके ईंदा आहिनि मैगज़ीन में उहे मुंहिंजा छपिया आहिनि। अदब ज़िंदगीअ लाइ छो ज़रूरी आहे? अदब हिकिड़ो शऊर ॾिए थो ऐं शऊर जेको आहे इंसानियत माना बख़्शींदो आहे। ऐं इन जे ई करे ई असीं माना जेको आहे अदब जो सहारो वठंदा आहियूं। कहाणीअ जे रूप में हुजे या माना शाइरीअ जे कंहिं बि सिन्फ़ जे रूप। तव्हांखे पिर फुटीअ जो पर या मौसीक़ी या फितरत जा जेके ॿी मंज़र कशी माहौल हुजे थो, फितरी माहौल, उन सां केतिरो लॻाव आहे या तव्हां केतिरो असरु कंदो? असली बाखादम आहे ई माना ख़ुदा जी हिकिड़ी सुठी माना सूंहं फितरत ऐं फितरी अमल आहे इहो। इहा हर हिक खे वणंदड़ माना जेका हूंदी आहे, जेके ख़ुदा जी फितरी सूंहं हूंदी आहे उहा हर हिक खे वणंदड़ हूंदी आहे। पोइ शाइरीअ में तमामु घणो जेके सिन्फ़ूं आहिनि, गज़ल आहे, काफ़ी आहे ऐं माना जेको आहे उनजा हाइको आहे, इहे मां तमामु घणा वधीक लिखिया आहिनि। ऐं नसर में जेके आहिनि उहे कहाणियुनि माना जेको आहे ऐं नसरी नज़म, आज़ादु नज़म, इहे माना अॼुकल्ह जेका शाइर शाइरी कनि था या कहाणियूं लिखजनि थियूं या जेको बि अदब सर्जिजे थो, नौजवान दोस्तनि जे हवाले सां इहो असांखे छा चवणु चाहींदो? उन में कंहिं क़िस्म जी का बहितरी जी जेका उमेदु रखी सघिजे थी या तव्हां हुन मां मायूस आहियो? आदमी ईअं आहे त जेको कलम माना जेको आहे कंहिं पोरियो करे थो, हालातनि जी अकासी थो करे अॼोकी माना जेको आहे उहो माण्हुनि ताईं पुॼाए थो त अॼोकियूं हालतूं छा आहिनि ऐं सुठो माना जेको आहे लिखनि पिया अॼोका नई टईअ जा माना जेको आहे नसर नवीज़ ऐं माना जेको आहे शाइर वग़ैरह। रेडियो पाकिस्तान ते तव्हांजा केतिरा ड्रामा जेके आहिनि पंहिंजो हिन वक़्त ते? रेडियो पाकिस्तान खे मूंखे 5-7 साल थिया आहिनि माना जेको आहे उनजो हिकु ॿ प्रोग्राम कंदो आहे, अदबी संगत हुनजो सिलसिलो आहे ऐं ड्रामा मुंहिंजा 2-3 हलिया आहिनि। हीअ का शइ कंपाइल कया अथव? जी जी, संभारा पब्लिकेशन हैदराबाद जे तरफ़ां माना जेको आहे मुंहिंजो पहिरियों शाइरीअ जो मजमू अची चुको, मुर्क मुर्क ज़िंदगी। लुर्क मुर्क ज़िंदगी, ही संभारा पब्लिकेशन तव्हांजो किताबु छपिरायो। जी जी। तव्हांजी जेका शाइरी आहे, जेको पैगाम आहे, जेको तव्हांजो कोरियो आहे, उनखे कंहिं कलाकार, कंहिं फ़नकार बि पंहिंजो जेको आलाप जो रूप ॾिनो आहे? जी जी, मूंखे जीअं माना जेको आहे सागर सिंधी आहे, ना कंवल, अमीरा बेगम, लाडा सेराबी माना जेको आहे मुंहिंजा आम मशहूरु आहिनि। ऐं जेको पोइ गुलाम अली संदीलो आहे, सुठो नालो। ऐं माना जेको उनखां पोइ विनोद सागर आहे या शाहज़ादो ख़ान कांदड़ो आहे ऐं माना इलाही फ़नकार आहिनि सिंध जा। अज़ल आवाज़े माना नज़र कयां थो। लुड़क लुड़क ज़िंदगी मिठी आहे मुर्क ज़िंदगी, आ लुड़क लुड़क ज़िंदगी मिठी आहे मुर्क ज़िंदगी, हुजनि हज़ारे छॾियां घोरे, अफ़सोस आहे हिकु ज़िंदगी, अफ़सोस आहे हिकु ज़िंदगी। उॾका उल्का सपना सोचूं, सुॾका उल्का सपना सोचूं, सुॾका उल्का सपना सोचूं, सूर आहे सिक ज़िंदगी, आ लुड़क लुड़क ज़िंदगी मिठी आहे मुर्क ज़िंदगी। तूं मुंहिंजो मां तुंहिंजो पोछो, आजा ही फ़र्क़ ज़िंदगी, आ लुड़क लुड़क ज़िंदगी मिठी आहे मुर्क ज़िंदगी। प्यार जा सागर कोन घुरां थो, प्यार जा सागर कोन घुरां थो, मिले जे सुर्क ज़िंदगी मिठी आहे मुर्क ज़िंदगी, आ लुड़क लुड़क ज़िंदगी। गुज़ारणी या बसि गुज़री वेंदी गरम लुक ज़िंदगी,
आ लुड़क लुड़क ज़िंदगी वाह, मिठी आ वाह, मुर्क ज़िंदगी वाह वाह। फ़कीर फलिया फिराकनि में अला भरे थी शिरक ज़िंदगी आ लुड़क लुड़क ज़िंदगी मिठी आ मुर्क ज़िंदगी मिट्टी हाणा माण्हू मिट्टीअ साण मिलंदे मिट्टी हाणा माण्हू मिट्टीअ साण मिलंदे मिट्टी हाणा माण्हू मिट्टीअ साण मिलंदे घणो वक़्तु हितड़े सोना तू न रहंदे छाते ही बांवर करी थो अजाई रंजाई पयो ही सारी खुदाई हिक न हिक ॾींहुं ही माग मटींदे कढ मेर दिलि मां कर अंदरि उजरो कढ मेर दिलि मां कर अंदरि उजरो हिक हिक जे अॻियां करी छो थो मुजरो थोरो सोच सोणा पोइ हथड़ा हणंदे मिट्टी हाणा माण्हू मिट्टीअ साण मिलंदे घणो वक़्तु हिकिड़े सोना तू न रहंदे हिकिड़े शाइर में हिकिड़े अदीब में हिकिड़े लिखंदड़ माण्हू हुननि खे रस्तो ॾेखारे थो उन में इल्मी लियाक़तूं कहिड़ियूं हुजणु खपनि कहिड़ी नए खां घणो माना जेको हुनजो मुतालियो थियलु हुजे मुताले सां ई माना जेको आहे उहो अॻिते हुनजो ज़हन माना जेको आहे सेंस वज़न बहर थींदा आहिनि कुझु मात्राऊं थींदियूं आहिनि कुझु माना जेको आहे इन्हनि जी माना जेको आहे बीहक थींदी आहे उहा कुझु थोरो उस्तादु सेखारे सघे थो बाक़ी कुदरती दात आहे शाइरी ऐं हुनजो अंदाज़ जेको हू लिखण जहिड़ो माना जेको आहे उहो करे थो उहा हिकिड़ी ख़ुदा जी देन आहे फ़कीर फलियो साहिबु असांखे पंहिंजी शाइरी पंहिंजो पैगाम पंहिंजे जेको ख़्यालनि जो इज़हारो उन असांजे चैनल सां जेको आहे शेयर कयो वंड कयो ऐं